मां घोर पिरिय जे कदमन तां जाते जाते पुगा उते रहमत थी वयो फर्श खारश ते सुहिणो सजण एड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी वयो फर्श खारश ते सुहिणो सजण एड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी जंहिं माउ जे गोद में मिठड़ो ॼमियो उन माउ मिठीअ जो मान ऊंचो जंहिं माउ जे गोद में मिठड़ो ॼमियो उन माउ मिठीअ जो मान ऊंचो जंहिं दाईअ जे घर पहुता कदम वॾी दाई हली मांजी शोहरत थी वयो फर्श खारश ते सुहिणो सजण एड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी मां घोर पिरिय जे कदमन तां जाते जाते पुगा उते रहमत थी वयो फर्श खारश ते सुहिणो सजण एड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी जंहिं शहर में सुहिणो ॼमियो ऐं घुमियो उन शहर मके जो शान ॾिसो जंहिं शहर में सुहिणो घुमियो ऐं ॼमियो उन शहर मके जो शान ॾिसो जंहिं सवारीअ ते पिरी रखी आ कदम जंहिं सवारीअ ते पिरी रखी आ कदम उन सवारीअ में वॾी ताक़त थी वयो फर्श खारश ते सुहिणो सजण एड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी मां घोर पिरिय जे कदमन तां जाते जाते पुगा उते रहमत थी वयो फर्श खारश ते सुहिणो सजण एड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी जंहिं जंग बदर में पहुता कदम रब के ॾाकया उन ॾींहुं करम जंहिं जंग बदर में पहुता कदम रब के ॾाकया उन ॾींहुं करम कुफरान जी बुछड़ी हालत थी इस्लाम जी आला नुसरत थी वयो फर्श खारश ते सुहिणो सजण एड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी मां घोर पिरिय जे कदमन तां जाते जाते पुगा उते रहमत थी वयो फर्श खारश ते सुहिणो सजण एड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी जे कदम पिरिय जा मदीने पुगा थिया आला मदीने जा रुतबा जे कदम पिरिय जा मदीने पुगा थिया आला मदीने जा रुतबा जंहिं पोता अयूब जे घर में कदम अयूब जे घर में बरकत थी वयो फर्श खारश ते सुहिणो सजण एड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी मां घोर पिरिय जे कदमन तां जाते जाते पुगा उते रहमत थी वयो फर्श खारश ते सुहिणो सजण एड़ी कंहिंखे नसीब न